दुश्मन हर दस्तूर, गरीब दुश्मन हर दस्तूर, औरत दुश्मन हर दस्तूर, जारी है जारी। जो पत्थर अलर्ट किया विया आहिनि, सिर्फ़ु ढोरो नारे जी असां वटि रिपोर्ट आई आहे। जो अंगनि अखरनि वटि असां वटि आहे, हुते मौजूदु पत्थर 15 आहिनि, लेकिन उन जे लेटर जे मुताबिक़ 75 पत्थर आहिनि, माना 60 पत्थर जेको आहिनि उहो करप्शन कनि था। उन्हनि जो जेको कणक आहे उहो हितां जा दिल्ली इंतिज़ामिया पाण मिली भगत करे पाण में हिसेवार कनि था। उन जे करे असांजा सादा 2 सिंपल मुतालबा आहिनि त सरकारी रेट ते अमल करायो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेको गैर क़ानूनी पत्थर अलर्ट कया आहिनि उहो रद्द कया। आवाज़ टपे ते वक़्त भले को कंध कपे, जो आयो गायो आहे प्यारा, जो आयो गायो आहे प्यारा। अॼोके क़ौमी इत्तेहाद जे हिन सॼे ते एहतिजाज में शामिल समूरा दोस्तों साथियों, ये सिंध ये समूरी दुनिया जो पोरे तमाम दोस्तों साथियों, हमेशा यह गाल मुकई है त सिंध मसलन जो भर रहो है। कदे बेटन जा इशू हुजन, कदे सेहत जा मसला हुजन, कदे तैलीम से लाॻापियल मसला हुजन। अज बुनियादी तरीन इशू ते सिहत गॾु छाहे वेला मानी हर इंसान खाए तो, बोरियत खाए तो, अमीर खाए तो, गरीब खाए तो, मिस्किन खाए तो, यतीम खाए तो, ॾुतड़ियल आवाम खाए तो। ही नाइल हुकूमत, ही नाइल इंतज़ामिया असांखे ॿियो कुझु कोन ॾेई सघी आहे, न सुठी तैलीम ॾेई सघी आहे, न सुठी सिहत जा इदारा ॾेई सघी आहे। पर हाणे त हिननि पंहिंजी बेशर्मी जी हद करे छॾी आहे, जो ग़रीब पोरियत आवाम खे वेला मानी खाइण लाइ बि हिननि माण्हुनि कोन छॾियो आहे। बुनियादी तरीन इशू आहे हीउ इशू असांजो बि आहे, उमरकोट में रेड़े वारे जो बि आहे, दुकान वारे जो बि आहे, हिन दुनिया में रहंदड़ हर माण्हूअ जो आहे। पर ख़ासि तौर ते अॼु उमरकोट में हीउ इशू थियो आहे। पहिरीं ॻाल्हि त आउं जस ॾियां थो क़ौमी इत्तेहाद जे नौजवाननि खे, उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि पार्टियुनि खे जिन हिन सॾु वरणायो ऐं असां उन सॾ में बिना कंहिं दावत जे शमूल थिया आहियूं। छाकाणि असीं सम्झूं था त जिते बि पोरियत तबिके जो इस्तेसाल थींदो उते पोरियत मज़ाहमत उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदी। असां कंहिं बि लालच, कंहिं बि पार्टी प्रोग्राम खां मथां ई उमरकोट जे आवाम सां अॻे बीठा आहियूं। शागिर्दनि जो मसइलो हुयो, असीं बीठासीं, ॿारनि जो हूंदो। सिंध इत्तेहादनि में रही आहे, सिंध मज़ाहमत जी अलामत रही आहे। सिंध में हमेशह ये नारा रहिया आहिनि त भॼ वॾेरा आया हरियड़े। असीं सम्झूं था ही वॾेरा, ही भोतार, ही MPA, ही MNA हिननि सभिनी जो गठजोड़ आहे। हीअ कल्ह जॾहिं इलेक्शन हुई तॾहिं ताईं रोडनि ते बीठा हुआ, अॼु हाली ग़रीबनि जो इशू आहे, अॼु ई शोभन बीठल आहिनि। हीअ दरअसल हिकिड़े तारीख़ में लीको आहे, हिकिड़े पासे गद्दार बीठा आहिनि, हिकिड़े पासे इक़्तिदार परस्त बीठा आहिनि, हिकिड़े पासे क़ौम परस्तूं बीठियूं आहिनि, पोरियत मज़ाहमत बीठी आहे ऐं सिंध जा उहे बादशाहूर माण्हू बीठा आहिनि जेके चाहिनि था त हिन आवाम जा मसइला हल कया वञनि। तंहिंजे करे वक़्तु अची चुको आहे उमरकोट जी आवाम बि सम्झे हीउ मसइलो असांजो कोन्हे। उमरकोट जी आवाम खे सम्झणु घुरिजे त जेके इक़्तिदार परस्त धुरियूं आहिनि उन्हनि खे अवां सवे साल ध्यानु चूंडींदा रहिया आहियो, पर उहे कंहिं बि मसइले जो हल कोन करे सघिया आहिनि। ऐं मुस्तक़बिल में बि इहे मसइलनि जो हल जेकॾहिं केरु कंदा त इहे पोरियत तबिके जा माण्हू कंदा, इहे क़ौम परस्त धुरियूं कंदियूं। उमरकोट जे बादशाहूर माण्हुनि खे सम्झणु खपे त अटे जो ई इशू जेसिताईं हल न थींदो, जेसिताईं कल्ह बि असीं एहतिजाज में हुआसीं, अॼु बि असीं एहतिजाज में रहंदा। पेट मुकायल ॿारनि अॼु जो हीउ एहतिजाज जेको क़ौमी इत्तेहाद उमरकोट तरफ़ां अटे जी उमरकोट में शदीद खोट ऐं उन सां गॾोगॾु हिते जे चकी मालिकनि जूं हिकठियूं ऐं अघनि जा पंहिंजा हथरादू रेट मुक़ररु करण ख़िलाफ़ इहा उमरकोट जी बादशाहूर अवाम ऐं क़ौमी इत्तेहाद रोडनि ते निकितो आहे। ऐं हिते जे चूंडियल हुकुमरान DC ऐं हिते जो फूड इंस्पेक्टर खे इहो किताब थो ॾियां त हीअ अवाम जेका अटे खां महरूम थींदी, हीअ बुख मरंदी, हीअ वेला कटींदी, हीअ तव्हांजे ऑफिसनि जो ऐं तव्हांजे हवेलियुनि जो रुख कंदी। तव्हां इहो न सम्झो चाइना में जॾहिं हारी इनकलाब आयो हुयो तॾहिं छा थियो हुयो, उन्हनि पंहिंजूं हवेलियूं
कणक जा गोदाम भरे छॾिया हुआ, आवाम खे कुझु ॾियण जे लाइ तयारु न हुया ऐं उते जा रेट पंहिंजा मनमानी जा हुया। ऐं जॾहिं इनकलाब आयो तॾहिं हारनि उहे सवें ॾांटा उभा करे जेको सो उन्हनि जूं हवेलियूं उन्हनि जूं गोदाम लुटे खणी हलिया। अॼु तव्हां सां बि इहो ई असरु थियण वारो आहे, तव्हांजा गोदाम लुटबा। हीअ तव्हां यादि रखो त जॾहिं बि को बुख मरंदो आहे उहो कुझु न कुझु कंदो आहे। तव्हां या त उमरकोट ज़िले खे ॾोहारी बणाइणु चाहियो था, अटे जी खोट पैदा करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ शयुनि जा हथरादू अघु वधाए, या ॾोहारनि जी फैक्ट्री पैदा करणु चाहियो था, या तव्हांजा मनसूबा अञा के ॿिया आहिनि त असांखे मारे सुस्त कायल करे असांखे जेको सो जेका शइ आहे असांजी जेका आवाज़ जी कुवत आहे, ॿी कुवत आहे, असांखां सभु कुवत खसणु था चाहियो। पर हीअ सिंध जा बाशऊर ऐं बाग़ैरत क़ौमी कारकुन इन्हनि शयुनि ते कॾहिं वामादा न थींदा। हीअ इन्हनि रोडनि ते हूंदा, मरण लाइ तयारु हूंदा, मारण लाइ तयारु हूंदा। तव्हां पंहिंजे असां हिन पुरअमन एहतिजाज ज़रिए तव्हांखे इहो तंबीह करणु आया आहियूं, तव्हांखे इहो ॿुधाइणु आया आहियूं त हिते अवाम जे इन्हनि जज़्बनि सां न खेॾो। अवाम जॾहिं अॼु बि मूंखे हिकिड़े माण्हू ॿुधायो त 8 ॾींहं हिकिड़े माण्हू बेलनि ते गुज़ारियो आहे, हुनजे घर में बचनि जे लाइ खाइण लाइ कुझु कोन हुयो। किरोड़नि जे कहाणियुनि ते ई बचा न सुधरंदा। पर आउं हिन क़ौम खे बि अपील कंदुसि त तव्हां घरनि में वेही बुख मरण खां बहितर आहे अचो त रोडनि ते निकिरूं, अचो त इनकलाब जी ॻाल्हि करियूं, अचो त सिंध जी ॻाल्हि करियूं, अचो त पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करियूं। छो जो हीउ मसइलो सिर्फ़ु तव्हांजो ऐं असांजो न आहे, हिते बीठल माण्हुनि जो न आहे, पर हीउ सॼी मजमूई उमरकोट ज़िले जी 15 लख अवाम जो मसइलो आहे ऐं अवाम जो मसइलो आहे। अचो त हिन गॾिजी हिन मसइले खे हल करायूं, न त हिते ॾोहारनि जी फैक्ट्री पैदा थींदी। तव्हां सभिनी जो इंतहाई अहम इशू ते आवाज़ उथारियो, छो त असां सम्झूं था त अटो उहा हिकु वाहिद खुराक आहे जंहिं ते इंसान जे जियापे जो जतन मिले थो। हीअ मज़ाक़ ॻाल्हि कई त असांखे तव्हां सुठी तालीम ॾेई छॾी, उनजूं महिरबानियूं, असांखे तव्हां सुठी सिहत ॾेई छॾी, उनजूं महिरबानियूं। पर ख़ुदा असांखां इहे जेको खुराक जा जेके जतन आहिनि उहे त न कयो। हिकु ग़रीब माण्हू जंहिंजी रोज़ जी आमदनी 200 रुपया आहे, हू 150 रुपये जो अटो वठे थो। अजीब असांजी इहो अलमियूं रहियो आहे त हू कीअं गुज़ारो करे सघे थो, हू कीअं पंहिंजे बचनि खे पाली सघे थो। उहे माण्हू ऐं उहे जेको बुख जो सूरत हाल में या पे जतन कनि था, उहे कीअं अॻिते वधी सघनि था। पोइ अहिड़ा बुखायल माण्हू अॻिते हली तव्हांजा नज़र में त कुझु तव्हांजा बाग़ी ते जंहिंखे तव्हां चवंदा आहियो उहे बाग़ी थी ईंदा आहिनि, त के वरी चोर थी वेंदा आहिनि, छो त उन्हनि खे बि जीअण जे लाइ कुझु न कुझु खपे। असां अपील कयूं था यूथ ऑफ उमरकोट पारां ऐं उमरकोट जे हर बाशऊर फ़र्द ऐं नौजवान पारां अपील कयूं था, महिरबानी करे सरकारी जेको अघु आहे अटे जो उन ते अमल करायो वञे, न त ॿी सूरत में इन एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो, पोइ परेशानियूं तव्हां लाइ वधंदियूं। तव्हां सभिनी शहरवासियुनि खे गुज़ारिश कयूं था त जेको सरकारी अघु जेको रेट थियल उन ते अमल नथो थिए, उन जे करे अॼु उमरकोट क़ौमी इत्तेहाद जे तरफ़ां हीउ मुज़ाहिरो कयो वञे पियो। तव्हां उमरकोट जे सभिनी बाशऊर शहरी वसनि खे असां गुज़ारिश कयूं था त अचो पंहिंजे हक़नि जे लाइ हिन रोडनि रस्तनि ते असांजो साथ ॾियो। ऐं इहा उहा ई कणक हुई जेका तव्हां पंहिंजे मकड़नि खां ॾींहुं राति महिनत करे तव्हां उहा कमाई आहे, उहा महिनत कई आहे। अॼु उहा ई कणक 1200 वठी 3000 रुपए में तव्हांखे अटो मिले पियो। इन जे करे जेसीं ताईं असां पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि रस्तनि ते जदोजहद न कंदासीं, तेसीं ताईं हिन करप्ट हुकुमरान जी अखि न उमरकोट बचाओ, डीसी के हटाओ, डीसी उमरकोट नदी मेहमान के हटाओ, डीसी उमरकोट के हटाओ।